जय सच्चिदानंद आयो लाल सभेच झूलेलाल। हेलो दोस्तों, मां सुनीता कोटवानी ऐं स्वागत आहे तव्हां सभिनि जो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल कोटवानीस किचन सिंधीअ में। त अॼु असां ठाहींदासीं ॾाढी टेस्टी ऐं डिलीशियस सी रेसिपी। मगर रेसिपी स्टार्ट करण खां पहले जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो अथव त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं वीडियो खे तव्हांजे फ्रेंड्स एंड फैमिली ऐं सभिनी रिश्तेदारनि सां गॾु शेयर कजो। त अचो त टेस्टी सी रेसिपी स्टार्ट था कयूं। तो अॼु असां हिते ठाहींदासीं चटपटा मसालेदार कचालुनि जा तक। सिंधी तक तो वैसे भी ॾाढा टेस्टी हूंदा आहिनि। कचालू तक ज़बरदस्त ठहंदा आहिनि। त हिते मां पाव ॾेढ खनि कचालू खया आहिनि, जंहिंखे मां सुठे सां 2-3 पाणी में धोई खयो ऐं हाणे असां हिनखे कुकर में विझी करे हिनखे 2-3 सीटी ॾियारंदासीं। मां हिते कचालू विझी कया कुकर में ऐं लॻभॻि 2-2.5 कोप खनि हिन में पाणी विधुमि ऐं थोरो सो मां हिते विझंदमि लूणु ऐं उन खां पोइ कुकर जो ढक लॻाए करे असां हिनखे 3 सीटियूं ॾियारंदासीं। वैसे त अगरि कचालू नंढी साइज़ आहिनि त तव्हां 2 सीटियूं बि ॾियारे था सघो, पर हे थोरा सा वॾी साइज़ जा कचालू हुया त मां हिनखे 3 सीटियूं ॾियारियूं ताकी अंदरां ताईं सुठा सॉफ्ट थी वञनि। त 3 सीटियुनि खां पोइ असां कचालुनि खे चेक था कयूं त कचालू जेके आहिनि ॾिसो अंदर ताईं सुठा सॉफ्ट थी चुका आहिनि ऐं हाणे थोरो हिनखे थधो करे उन खां पोइ असां हिनखे छिलंदासीं। त ॾिसो हिन प्रकार सां जेको आहे न, जीअं असां बॉइल आलू छिलंदा आहियूं तीअं ई बसि कचालुनि खे छिले करे तव्हां रेडी करे वठो ऐं उन खां पोइ असां हिनखे कंदासीं डीप फ्राई। त साइड बाय साइड मां जेका आहे न कढ़ाई में तेल बि गरम करण लाइ रखे छॾियो आहे। त कचालू छिलजी रेडी थी चुका आहिनि ऐं हाणे असां हिनखे गर्मा गर्म तेल में तरे करे कढंदासीं। तव्हांखे सफ़ा ॻाढ़ो न करिणो अथव, बिल्कुलु हल्की गुलाबी सी कोटिंग हिन में अची वञे ऐं तेसि ताईं तव्हांखे हिनखे तरे करे तयारु करिणो आहे। छो जो त कचालू अॻु में ई उबरियल आहिनि ऐं मसालो भरे असां हिनखे वरी से थोरी देरि सिजाइण वारा आहियूं, तंहिं करे हिनखे वधीक गुलाबी ॻाढ़ो न करिणो आहे। बसि हल्की सी सुनहरी कोटिंग हिन प्रकार सां जीअं ई अची वञे कचालू में तेल मां कढी वठो। ऐं हाणे मां ठाहींदमि हिन जो मसालो। त थोड़ी सी मां खई आहे हैड, लॻभॻि अधु नंढो चमचो, 1 चमचो भरे करे धाणा खया आहिनि मां हिते, अधु चमचो भुनियल जीरे जो पाउडर, 1 चमचो ॻाढ़ा मिर्च, लूणु थोरो सो, लूणु तव्हां पंहिंजे हिसाब सां विझो ऐं चाट मसालो। छो जो त बॉइल करण टाइम बि कचालुनि में मां लूणु विधो त इन करे हिन में लूणु थोरो घटि ई विझिजो। ऐं हाणे ॾिसो हिनखे 2 टाइप सां ठाहे था सघो। हिकु त कचालू में तव्हां हीअं चीर ॾेई करे विच में मसालो भरे वठो हिन प्रकार सां ऐं हुन खां पोइ ॿिन्हिनि हथेलियुनि सां दॿाए करे हिन जो तक रेडी करे वठो। त इहो थियो हिकु प्रकार। ऐं ॿियो प्रकार मां ॿुधायांव थी, हिन प्रकार सां बि तव्हां ठाहे था सघो। प्लेट में मां विधुमि मसालो ऐं इहो कचालू उन मथां हिन प्रकार सां तव्हां हल्के हथनि सां मैश करे वठो। ज़्यादा ज़ोर सां न दॿाइजो, न त कचालू बुरी बि थो सघे। त हिन प्रकार सां मां जेको आहे न हे पूरा कचालू तयारु कंदमि। त इहो मसालो विझी करे सभिनि कचालुनि खे मां कोट करे वरितो। हिन प्रकार सां ठहियल जेके कचालू जा तक हूंदा आहिनि उन में मसालो ॾाढो सुठो लॻंदो आहे। तव्हां अंदरि बि चीर ॾेई करे भरे करे ठाहे था सघो, पर जेको मथियां मसालो विझंदा आहियूं न उन जो अलॻि ई बहितरीनु सवादु ईंदो आहे। त मां सभिनि कचालुनि खे हीअ मसालो भरे वरितुमि ऐं आख़िरी में जंहिंमें मां अंदरि मसालो भरियो न उन कचालू खे बि हल्को सो मसालो लॻाए वरितो। ऐं हाणे फ्लैट काई बि तई खणो या फिर तओ खणो, उन में थोरो सो चमचो विझी, बिल्कुलु 2 चम्मच नंढा बसि, ऐं सिम ते, सफ़ा सिम ते तव्हांखे इहे कचालू जा तक हिन में जेको आहे न थोरो सो रखे करे भुनणो अथव। गैस जे फ्लेम जो तव्हां विशेष ध्यानु रखिजो। गैस जो फ्लेम बिल्कुलु बि फुल न थियणु खपे, न त मसालो जेको आहे न सड़ी वेंदो। सिम ते तव्हां हिनखे थोरी देरि सिजाए वठो ताकी मसालनि जो कच्चोपन जेको आहे न उहो पूरो निकिरी वञे। छो जो त कचालू ऑलरेडी बॉइल आहिनि ऐं उन में जेको आहे न तरियो बि आहे असां त सुठा सॉफ्ट आहिनि। बसि असांखे हिन मसालनि खे सिझाइण ताईं हिनखे सिम ते 2-3 मिंट हिन प्रकार सां सिझाए वठिणो आहे ताकी मसालनि जो कच्चोपन बि हली वञे ऐं सुठो फ्लेवर ऐं रंगत ॿई अची वञे। त बसि इन स्टेज ताईं तव्हां हिन कचालू या तकनि खे सफ़ा सिम ते करे थोरो सो
सिझाए वठो। त तयार आहिनि असांजा सिंधी कचालुनि जा तक जेके तमामु ई टेस्टी ठहंदा आहिनि ऐं खाओ था हिनखे पंहिंजे फेवरेट फुल्के सां, डोडे सां, दाल चांवरनि सां बि इहे तक ॾाढा ई सुठा लॻंदा आहिनि। भई मूंखे त पर्सनली इहे तक जेके आहिनि न डोडे सां गॾु ॾाढा वणंदा आहिनि। त फ्रेंड्स कीअं लॻियो तव्हांखे मुंहिंजी अॼु जी रेसिपी ज़रूरु ॿुधाइजो ऐं जे अगरि तव्हां पहिरियों दफ़ो मुंहिंजे चैनल ते आया आहियो त प्लीज़ चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं वीडियो खे पंहिंजे फ्रेंड्स एंड फैमिली सां गॾु शेयर कजो। त जल्दी मिलूं था, तेसिताईं जय सच्चिदानंद, जय झूलेलाल।